नौशरो फिरोज का खबर शामिल कई पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक मेरापुर टाउन कमेटी ते शहरी इताद जे 14 उम्मीदवारन जा फॉर्म रद्द थियण वारे अमल खिलाफ शहरी इताद जे अगवानन पारां प्रेस क्लब नौशरो फिरोज अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करण बैदि प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे शहीद साहबी अजीज मेमण जे भाउ अब्दुल हफीज़ रहमान मेमण, मुनवर बेग मुगल, हाजी नज़ीर कंबो पंहिंजे वकील आसिफ जावेद सां गॾु चयो त हिकु गहरी साज़िश तहत शहरी इताद जे उम्मीदवारनि जा फॉर्म रद्द कया विया आहिनि, जेका नाइंसाफ़ी आहे। मुख़्तलिफ़ ऑब्जेक्शन हणी फॉर्म रद्द कया विया आहिनि। असांखे जमहूरी मैदान मां आउट करण जी कोशिश कई पई वञे। उन्हनि जो त पहिरियां ॿुधायो वियो त फॉर्म बहाल थी विया आहिनि ऐं बाद में फॉर्म रद्द कया विया। उन जो को बि सबबु न पियो ॿुधायो वञे, नई आरओ सर्टिफाइड कापी फराहम पियो करे। डीसी नौशरो फिरोज सां बि आरओ मेरापुर जी शिकायत कई, पर उन जे चवण ते बि अमल नाहे थियो। अगर सर्टिफाइड कापी न ॾिनी वई त पोइ असीं अपील कीअं दाख़िल कंदासीं। हुननि चितार ॾिनो त जेकॾहिं फॉर्म रद्द थियण जो सबबु न ॿुधायो त असीं एहतजाज जो हक़ रखूं था, जंहिंजी ज़िम्मेवारी ज़िले इंतज़ामिया ऐं आरओ मेरापुर ते हूंदी।